अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मछसानी के शहीदन की हज़ारा टाउन में जनाज़े नमाज़ अदा कई वई। डिप्टी स्पीकर कासिम सूरी, अली ज़ैदी, जुल्फी बुखारी और हज़ारा कमेटी के माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। शहीदन जा मड़ हज़ारा टाउन के कब्रिस्तान में मिटी मां हवाले। वज़ीर आज़म इमरान खान कोयटा पहुंची वियो। वज़ीर आज़म आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा और वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद शहीदन के वारसनि सां ज़ुल्फ़ाई कंदा। कराची के साइड एरिया वाले इलाके में केमिकल फैक्ट्री अंदर बाहि लगी वई। बाहि लगन सबब 10 मुलाजिम सड़ी जख्मी थी पिया। अस्पताल मुंतकिल। फायर ब्रिगेड जो गाड़ियों बाहि विसाइण में रुधल। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। रेस्क्यू ज़रिए जो चवण है तो फैक्ट्री अंदर केतरा ही मुलाजिम फाथल आहिनि जिनके बाहि कढियो पियो वञे। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस 40 ॼणनि जूं हयातियूं भिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 10,598 ताईं पहुतो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2097 केस ज़ाहिर। मुल्क में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 4,99,598 थी वियो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु टंडो लाइ पहुचंदो। वॾो वज़ीर नूर मोहम्मद शाह जीलानी जे वारसनि सां ताज़ियत कंदो। वॾे वज़ीर सां सिंध काबीना जा मेंबर पिणु गॾु हूंदा। वॾे वज़ीर जी आमद दौरान ज़िले में सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। नसीराबाद में रूरल हेल्थ सेंटर ते सेशन जज जो छापो। हमले में तुर्तलो। सेशन जज जे छापे दौरान MS समेत 6 डॉक्टर और ॿियो अमलो गैरहाज़िर। डॉक्टर ऐं अमले जी हाज़िरी हुजण ते जज पारां कावड़ जो इज़हार। सेशन जज जे हाज़िरी रजिस्टर जी फोटोकॉपी पाण सां गॾु खणी वियो। सेशन जज चवे थो त MS समेत डॉक्टरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। महर वेझो ॻोठ रज़ा मोहम्मद डेरो मां ॻोठाणे जा 3 ॿार अगवा जा तलकार सवार मर्द ऐं औरतुनि ॿारनि खे अगवा करे विया। आवाज़ TV ॿारनि जे अगवा जा CCTV फुटेज हथ करे वरिता। लखी गुलाम शाह वेझो ॻोठ करीमदाद जलबाणी वासी 2 ॼणा लाहौर में रोड हादसे में फौत। हादसे में मोहम्मद सिद्दीक जलबाणी ऐं मोहम्मद सालिम जलबाणी फौत। घरनि में कोराम, इलाइक़े में सोग छाया। खैरपुर वेझो ॻोठ कादिर बख्श महतलो जो रहवासी गुज़िरियल ॾींहुं हुकूमत साबिर अली ॻोठ खां खैरपुर वञी रहियो हो त गुम थी वियो। वारसनि जो चवण आहे त साबिर जो मोबाइल फ़ोन बंदि आहे। शिकायत खे अगवा कयो वियो आहे।